उठाओ हाफिज़ हाशिम शुरुआती तालीम टिखड़ में हासिल कई 1973 में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल टनो मोहम्मद खान में मैट्रिक ऐं 1975 में इंटर जो इम्तिहान पास कई जै बाद सिंध यूनिवर्सिटी में BA की ग्रेजुएशन की डिग्री हासिल कयाऊं 1976 में तालीम खाते में ड्राइंग टीचर तौर भर्ती थिया जितां 2003 में सरकारी मुलाज़मत तां रिटायरमेंट बाद पंहिंजे ज़ाती कारोबार ते ध्यानु ॾियणु लॻा। हाफिज़ हाशिम टिखड़ाई सिंधी शाइरी के हवाले से मौलूद ऐं नातुनि जो बेहतरीन शाइर हो जंहिं तमामु कसीर तादाद में मौलूद ऐं नातूं लिखियूं। पाण सोम सलवात जो पाबंद हो 30 सालनि ताईं टिखड़ की मस्जिद में पेशमाम जा सर्विस अंजाम ॾिनई। संदसि अणछपियल शाइरी जो मजमूओ संदसि सरगंद ज़ाहिद हुसैन मेमण वटि मौजूदु आहे जेको अञा छपिजी न सघियो आहे। मोहम्मद खान गनी अदबी तनवीम जो पहिरियों नायब सदर हो जेको पंहिंजी वफ़ात ताईं हुन उहिदे ते रहियो। खेसि 3 पुटनि ऐं 4 न्याणियुनि जो औलाद थियो। संदसि पुटनि में ज़ाहिद हुसैन मेमण सां गॾु इन स्टेज ते मौजूदु आहे। संदन ॿियो पुटु मुनवर हुसैन मेमण ऐं अनवर हुसैन मेमण शामिल आहिनि। दोस्तो हाफिज़ मोहम्मद हाशिम हाफिज़ टिखड़ाई जी 3 वर्षी की मुनासिबत से नशिस्त ऐं असांजी महफ़िल मुशाइरे की नशिस्त असां गॾोगॾु हलाईंदा था हलूं। टाइम घणो थी वियो आहे ऐं खोड़ दोस्त ॿाहिरां बि आया आहिनि ऐं सियारे जी राति आहे। का बि उम्मीद को बि भरवसो कोन्हे कंहिं बि वक़्तु मौसम कहिड़ो बि रुख अख़्तियार करे सघे थी। इन करे असांजी कोशिशि इहा हूंदी मुख़्तसिर वक़्त में असां ॿिन्ही नशिस्तुनि खे गॾु हलाईंदा हलूं। आऊं गुज़ारिश कंदसि असांजे नौजवान ऐं बल्कि चवां तमामु नंढड़े शाइर सिंधी ॿोली जो नंढड़ी उमिरि खां जंहिं उमिरि खां हुन शाइरी जी शुरूआत कई आहे संदसि वालिद साईं रमज़ान दिलदार चढ़ड़ सिंधी ॿोली जो बहितरीन लेखक आहे। मोहतरम अयाज़ चढ़ड़ असांजे विच में मौजूदु आहे। के गुज़ारिश आहे पाण जी शाइरी पढ़नि। मोहतरम अयाज़ चढ़ड़। Yeah.